ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया ॾहरकीअ मां त ॾहरकीअ में एंग्रो इंतज़ामिया ऐं मज़दूर यूनियन जे झेड़े में लोडर ट्रांसपोर्टर्स रुली विया आहिनि। एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॾहरकीअ में लोडर ट्रांसपोर्टर्स जो एंग्रो इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ट्रांसपोर्टर्स एहसान चन्ना, मोहम्मद नवाज़, मियाँ मजीद, रिज़वान, मुबारक अली, आरिफ अली, जमील अहमद ॿियनि जो चवणु आहे त मज़दूर यूनियन एंग्रो इंतज़ामिया ख़िलाफ़ 6 ॾींहनि खां मेन गेट ॾाढो एहतजाज ते वेठल आहे। एंग्रो इंतज़ामिया मज़दूर यूनियन जे साड़ में ट्रांसपोर्ट अंदरि बीहारे छॾी आहे, जंहिं करे गुड्स इंतज़ामिया जूं केतिरियूं ई गाॾियूं एंग्रो अंदरि सड़ी रहियूं आहिनि। असां ख़बर शेयर कयूं पिया नाज़रीन ॾहरकीअ में त ॾहरकीअ में एंग्रो इंतज़ामिया ख़िलाफ़ मज़दूर यूनियन जे झेड़े में ट्रांसपोर्टर्स रुली विया आहिनि। ट्रांसपोर्टर जो चवणु आहे त एंग्रो इंतज़ामिया ऐं मज़दूरनि जे झेड़े सां ट्रांसपोर्टर्स जो वजह आहे न वास्तो, उन बावजूद बि संदन गाॾियूं अंदरि बीहारियूं वियूं आहिनि। हुननि चयो त गाॾियुनि जा सख़्तु उस में टायर सड़ी फाटी विया आहिनि, पर असांखे पंहिंजूं गाॾियूं वापसि न आहिनि कयूं वयूं। हुननि चयो त असांखे पंहिंजूं गाॾियूं वापसि न कयूं वयूं त असीं ॿी सूरत में डिप्टी कमिश्नर घोटकीअ जी ऑफिस साॾो एंग्रो इंतज़ामिया ख़िलाफ़ धरनो हणंदासीं।